अमरीकी सदर ट्रंप ईरान सां ॻाल्हियुनि जो ॿियो दौर पाकिस्तान में थियण जो ऐलान करे छॾियो आहे। संदसि चवणु आहे त फील्ड मार्शल बहितरीन कमु करे रहियो आहे। वधीक इम्कान आहे त असां ॿीहर पाकिस्तान वञूं। ईंदड़ 2 ॾींहनि में कुझु थियण वारो आहे। ॻाल्हियुनि जो ॿियो दौर 2 ॾींहनि में थी सघे थो। मीडिया पर्सन तयारु रहो, कुझु थियण वारो आहे। अमरीकी मीडिया खे पाकिस्तान में हुजणु घुरिजे। वज़ीर आज़म जी सदर ममलिकत आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात खेसि अमरीका ईरान ॻाल्हियुनि बाबति एतमाद वरिताईं। शहबाज शरीफ सदर ममलिकत खे सालसी ज़रिए हासिल थियल अॻ भराई ते ब्रीफिंग पिणु ॾिनी ऐं सऊदी अरब ऐं तुर्कीअ जे ईंदड़ दौरनि बाबति आगाह कयो। आसिफ अली ज़रदारी ईरान अमरीका ॻाल्हियुनि जी मेज़बानी जे लाइ पाकिस्तान जी अणथक कोशिशुनि, वज़ीर आज़म फील्ड मार्शल ऐं सभिनी रियासती अदारनि जी कोशिशुनि खे वाखाणियो। सदर ममलिकत चयो त पाकिस्तान हिकु ज़िम्मेवार ऐं अहम रियासत तौरु पंहिंजी हैसियत खे वधीक मज़बूत कयो आहे। पाकिस्तान दुनिया आॾो पंहिंजे अमन पसंदी जी साख साबित कई आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी बिलावल हाउस में मुलाक़ात। सीनियर सूबाई वज़ीर कराची में पिन के स्कूटी जी कामयाब स्कीम बाबति चेयरमैन खे तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सिंध जे समूरनि ज़िलनि में औरतुनि जे लाइ पिन के स्कूटी जे विरासत जो अमल मरहलेवार शुरू कयो वञे। मुलाक़ात दौरान औरतुनि खे बाइख्तियार बणाइण, महफ़ूज़ सफ़री सहूलतुनि तोड़े फिलाही मनसूबनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। पीपी चेयरमैन सां MNA आगा रफ़ीउल्लाह ऐं MPA अली नवाज़ महर पिणु मुलाक़ात कई। वापारी बिरादरी खे दरपेश मसइला हल कंदासीं। मुल्क जी तरक़ी जे लाइ सभिनी खे किरदारु अदा करणो पवंदो। पाकिस्तान जा 100 अरब डॉलर ॿाहिरि विया आहिनि। 30% पैसो वापसि आणियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो फेडरेशन हाउस में तक़रीब खे ख़िताब। चयाईं बजट खां पहिरियां पंहिंजी रक़म खणी अचनि। फील्ड मार्शल का ॻाल्हि करे थो या ज़बान ॾिए थो त उनखे पूरो करे थो। पाकिस्तान ईरान अमरीका ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले में मेज़बानी जी आछ करे छॾी। अमरीकी ख़बरूं इदारे ॿिनि पाकिस्तानी उहिदेदारनि जे हवाले सां ॿुधायो आहे त पाकिस्तान सीज़ फायर जो मुद्दो ख़तमु थियण खां अॻु ॻाल्हियूं इस्लामाबाद में मुनक़िद करण जी तजवीज़ ॾिनी आहे। अमरीका ऐं ईरान विच में ॻाल्हियुनि जो ॿियो मरहलो ख़मीस ते थी सघे थो। पाकिस्तान जी ईरान अमरीका ॻाल्हियुनि जे ईंदड़ दौर ते दोस्त मुल्कनि सां मशावरत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी खिते जे अहम मुल्कनि जे दौरे जे शेड्यूल में तब्दीली। वज़ीर आज़म पहिरियां सऊदी अरब, पोइ क़तर ऐं आख़िर में तुर्किया वेंदो। शहबाज शरीफ सऊदी अरब जे वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कंदो। इलाइक़ाई ऐं आलमी सूरत हाल, इस्लामाबाद ॻाल्हियुनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। नायब वज़ीर आज़म इसाक डार तरफ़ां कैनेडा जे परॾेही वज़ीर अनीता आनंद ऐं यूरोपी यूनियन जे नुमाइंदे काजा काला सां टेलीफोन ते राब्तो। ताज़ी इलाक़ाई ऐं सफ़ारती
सखर का शिकारपुर ताईं पीपुल्स बस सर्विस ईंदड़ हफ़्ते बाक़ाइदे तौर शुरू कई वेंदी, जंहिंसां ॿिन्ही शहरनि जे विच में सफ़र कंदड़ हज़ारे मुसाफ़िरनि खे रिलीफ मिलंदो। सखर ऐं हैदराबाद में औरतुनि जे लाइ पिंक स्कूटीज़ फराहम करण जूं तक़रीबूं बि जल्द कोठाइण जो फ़ैसिलो। इजलास में ईंदड़ माली साल जे लाइ एवी हाइब्रिड ऐं डबल डेकर बसुनि जी ख़रीदारी जो फ़ैसिलो कयो वियो। सॼी सिंध में ट्रांसपोर्ट नेटवर्क वधाइण ते इतफ़ाक़। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे, सिंध हुकूमत जी अवलीन तरजीह औरतुनि खे बाइख्तियार बणाइण ऐं उन्हनि खे महफ़ूज़ सफ़री सहूलियतूं फ़राहम करणु आहे। कराची के इलाइक़े नाज़िमाबाद में ट्रैफिक हादसे में 2 भेनरूं फौत। ट्रालर हेठां मोटरसाइकिल